इंसानी जिस्म में गुर्दा एक अहम तरीन उज़्व आहिनि जेके रत खे साफ़ करण, जिस्म मां नुक़सानकार मादा ख़ारिज करण ऐं जिस्म में पाणी ऐं मादनियात जो तवाज़ुन बरक़रार रखण में बुनियादी किरदार अदा कनि था। पर दुनिया में लखे माण्हू अहिड़नि गुर्दनि जी बीमारियुनि में मुब्तला आहिनि जेके शुरूआती मरहलनि में घणियूं वाज़े अलामतूं ज़ाहिर नथियूं कनि। तहक़ीक़ी रिपोर्टनि मूजिबि दुनिया में अटकल 84 करोड़ माण्हू गुर्दनि जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार आहिनि, जॾहिं त गुर्दनि जूं बीमारियूं दुनिया में मौत जे वॾनि सबबनि मां 7 नंबर ते आहिनि। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त गुर्दनि जी बीमारियुनि जो सभ खां वॾो ख़तरो इहो आहे त उहे शुरूआती मरहलनि में ख़ामोश रहनि थियूं ऐं जॾहिं अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं त मर्ज़ घणो वधी चुको हूंदो आहे। गुर्दा जिस्म जे फिल्टर वांगुरु कमु कनि था। उहे रत मां नुक़सानकार मादा, गैर ज़रूरी मादनियात ऐं फ़ज़लो धार करे पेशाब ज़रिए जिस्म मां ख़ारिज कनि था। उन खां सवाइ गुर्दा जिस्म में पाणी जे मिक़दार, ब्लड प्रेशर ऐं मादनियात जे तवाज़ुन खे बरक़रार रखण में पिणु अहम किरदार अदा कनि था। ग़ज़ा, तर्ज़ ज़िंदगी, जीनियाती मसला, कुझु दवाऊं, ज़ियाबतीज़ ऐं हाई ब्लड प्रेशर जहिड़ा मर्ज़ गुर्दनि जे कम खे मुतासिर करे सघनि था। पहिरियों नंबर गुर्दनि जी दाइमी बीमारी या क्रोनिक किडनी डिज़ीज़ उहा बीमारी आहे जेका डिघे अरसे ताईं जारी रहे थी। उहा ख़ासि तौर ते ज़ियाबतीज़ ऐं हाई ब्लड प्रेशर वारनि माण्हुनि में वधीक ॾिठी वञे थी। शुरूआती मरहलनि में घणा माण्हू कंहिं बि अलामत खे महसूसु नथा कनि। उन्हनि अलामतुनि में उल्टी अचणु, बुख घटि लॻणु, पेरनि जो सुॼणु, साह खणण में तकलीफ़, निंड न अचणु, पेशाब घटि अचणु शामिल आहिनि। ॿियो नंबर गुर्दनि में पथरी असल में मादनियात जे जमा थियण सां ठहे थी, जेका आहिस्ते आहिस्ते सख़्त शक्ल इख्तियार करे वठे थी। घटि पाणी पीअणु, ग़लति खुराक, थोल ऐं ज़िंदगी जी आदतनि सबबि पथरी जो ख़तरो वधी सघे थो। हिन जूं अलामतूं पेशाब वक़्तु सूर या तकलीफ़, पेशाब में रत अचणु, पेट या चेल जे हिक पासे सूर थियणु शामिल आहिनि। तहक़ीक़ मूजिबि शुगर में मुब्तला हर 3 शख़्स खे गुर्दनि जी बीमारी जो ख़तरो हूंदो आहे, ख़ासि तौर ते जॾहिं शुगर कंट्रोल में न हुजे। उन जूं अलामतूं पेरनि जो सुॼणु, झग वारो पेशाब, जिस्मानी थकावट, वज़न घटि थियणु, जिस्म में ख़ारिश ऐं उल्टी शामिल आहिनि। हाई ब्लड प्रेशर गुर्दनि जी रत वारनि नालियुनि खे नुक़सान पहुचाए सघे थो, जंहिं सां गुर्दा रत खे सही नमूने साफ़ न करे सघंदा आहिनि। हिन जी अलामतुनि में उल्टी, कमज़ोरी, मथे जो सूर, गिचीअ में सूर शामिल आहिनि। पेशाब जे रस्ते में थींदड़ इन्फेक्शन जो जेकॾहिं वक़्त ते इलाज न थिए त उहो गुर्दनि ताईं पहुची नुक़सान पहुचाए सघे थो। हिन जूं अलामतूं चेल जो सूर, बुखार, पेशाब वक़्तु साड़ो, पेट जो सूर, पेशाब में रत अचणु शामिल आहिनि। पॉलीसिस्ट गुर्दनि जी बीमारी हिकु अहिड़ी बीमारी आहे जंहिं में गुर्दनि अंदरि ॻोढ़ा ठहनि था, जेके वक़्त सां गॾु गुर्दनि जे कम खे मुतासिर करे सघनि था। इन में जीनियाती अंसर बि शामिल थी सघनि था। हिन जूं अलामतूं पेट जे मथे हिसे में सूर, पेट जे हिक पासे सूर, पेशाब में रत, बार बार पेशाब जो इन्फेक्शन शामिल आहिनि। 7 नंबर ते IgA नेफ्रोपैथी बीमारी घणो करे नंढी उमिरि या नौजवानी में शुरू थींदी आहे। इन में गुर्दनि जे फिल्टर करण वारे निज़ाम ते असरु पवे थो। हिन जूं अलामतूं पेशाब में रत अचणु शामिल आहिनि ऐं हिन बीमारी जी सुञाणप टेस्टनि ज़रिए कई वेंदी आहे। आख़िर में गुर्दनि जी नाकामी उन वक़्तु थींदी आहे जॾहिं गुर्दा पंहिंजो कमु करणु छॾे ॾियनि था। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त घणनि माण्हुनि में इन जूं अलामतूं तमामु देरि सां ज़ाहिर थियनि थियूं। उन्हनि अलामतुनि में बुख घटि लॻणु, उल्टी, सख़्त कमज़ोरी, जिस्म जो सुॼणु, निंड न अचणु शामिल आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त गुर्दनि जी बीमारी खां बचण लाइ सेहतमंद ज़िंदगी इख्तियार करणु ज़रूरी आहे। माहिर मुनासिब मिक़दार में पाणी पीअणु, ब्लड प्रेशर ऐं शुगर खे कंट्रोल में रखणु, गैर ज़रूरी दवाउनि खां पासो करणु, मुतवाज़िन खुराक खाइणु, वक़्त सिर तिबी मुआइनो कराइण जी सलाह ॾियनि था। गुर्दनि जूं बीमारियूं जेकॾहिं शुरूआती मरहले में मालूम थी वञनि त इलाज जा इम्कान वधीक बहितर हूंदा आहिनि। इन करे मामूली अलामतनि खे बि नज़र अंदाज़ करण बदिरां वक़्त सिर डॉक्टर सां राब्तो करणु ज़रूरी आहे।